तालीम खाते सिंध में उस्तादनि जूं 37,000 जायूं ख़ाली हूंदे बि IBA पास PST ऐं JST उमेदवारनि खे नौकरियुनि जा आर्डर न मिलण ख़िलाफ़ उमेदवारनि पारां प्रेस क्लब खैरपुर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़लील मंगी, मंठार बुगटी, अली मुराद फुलपोटो, अब्दुल्ला ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां साल 2018 ईस्वीअ में IBA टेस्ट पास कई हुई ऐं तालीम खाते जे अॻूणे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह बयानु ॾिनो हो त 50% मार्कूं खणंदड़ उस्तादनि खे भर्ती कयो वेंदो, पर असांखे हिन वक़्त ताईं भर्ती न कयो वियो आहे, जंहिं करे असां मजबूर थी एहतियात जो रस्तो अख़्तियार कयो आहे। हिननि चयो त सिंध हाई कोर्ट वाज़े हुकुम जारी कया आहिनि त सिंध में जल्द खां जल्द उस्ताद मेरिट ते भर्ती कया वेंदा। जॾहिं त असां पिणु मेरिट ते पास थिया आहियूं, उन करे असांखे नौकरियुनि जा आर्डर ॾिना वञनि, बाक़ी ख़ाली जायुनि लाइ इश्तिहार ॾिना वञनि। हिन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह वज़ीर तालीम सईद गनी खां मुतालबो कयो आहे त असांखे जल्द नौकरियुनि जा आर्डर ॾेई पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे।